कंदकोट खां रिपोर्ट कर रहे अब्दुल खालिक चाचड़ गोसापुर में भया बिरादरी ऐं बेचाराणी बिरादरी जे हलंदड़ ॿिनि धुरियुनि जे पुराणे तकरार जे ख़ात्मे लाइ बेचाराणी बिरादरी पारां अॻूणे PPMPA मीर आबिद खान सुंदराणी जी अॻुवाणीअ में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जे चङनि मुड़िसनि ॻोठ लव भयो में सरदार ज़फ़र खान भयो ऐं रईस फारूक खान भयो वटि मेड़ मिंत क़ाफ़िलो वठी पहुता। उन मौक़े ते सरदार ज़फ़र खान भयो पारां मेड़ मिंत क़ाफ़िले खे मान ॾींदे चयो त जल्द ई कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में रहंदड़ भया बिरादरी जो कठु घुराए बिरादरी जे सलाह मशवरे बैदि फ़ैसिलो करे बेचाराणी बिरादरीअ खे इतलाउ कयो वेंदो। वाज़िर त कुझु साल अॻु में कश्मीर ज़िले जे पुलिस जुड़तू मुक़ाबिलो ॼाणे रईस गुल खान भयो खे क़त्ल कयो हो, जंहिंजो इल्ज़ाम भया बिरादरी पारां बेचाराणी बिरादरीअ ते हंयो वियो हो। ॿिए पासे अॻूणे PPMPA मीर बाबल खान भयो ऐं सरदार ज़फ़र खान भयो जो चवणु हो त जल्द उन मामले ते बेचाराणी बिरादरी खे सुठी मोट ॾेई हमेशह लाइ खीर खंड थी वेंदासीं ऐं इलाइक़े खे अमन जो गहवारो बणाइबो।